हिकड़ी गाल चवां खान बहादुर, चओ। सच्चाई साफ़ माण्हू आयो पर कावड़ ते तव्हांजो कंट्रोल न आहे ऐं कावड़ बुरी शइ आहे जेको तव्हांजो खानदानी रुतबो ऐं वकार आहे न माण्हुनि जे ज़हन में। इन हिसाब सां तव्हांजी तबियत में नरमी ज़रूरी आहे। हाँ, तूं शायद ठीक थी चई। अलाए छो मूंखे कावड़ तमाम जल्दी ईंदी आहे। ऐं ॾिसो, मां केॾी चालाकीअ सां बिगड़ियल मामलो सिधो करे छॾियो। तो छोकरी खे छा वञी चयो? साईं, चौंडरो की ॾाढी सुठी छोकरी आहे। शहरोज जे रिश्ते जी ॻाल्हि कयम त यकदम छोकरी राज़ी थी वई। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम शहरोज। शहरोज पुट, तोखे मुबारक हुजे। शाम रात जे घर असीं तुंहिंजो रिश्तो तय करे आया आहियूं। थैंक यू बाबा साईं, ऐं ॾाढो ख़ुशि आहियां। थैंक यू तो तोखे रुखसार खे करणु खपे, छो जो शाह मुराद वारा रिश्ते जे हक़ में बिल्कुलु न हुआ, पर रुखसार खे न रीझाए उहा बाज़ी खटे वरिती। हाणे त तूं राज़ी आहीं न? हाणे त तुंहिंजे दिलि में मुंहिंजे लाइ का बि नफ़रत त कोन्हे का न? शहरोज खान, रुखसार जे लाइ तुंहिंजी दिलि में जेका नफ़रत ऐं बुग़्ज़ आहे न, उनखे कढी छॾ। मुंहिंजे निकाह में ही तुंहिंजी माउ आहे। इहा हक़ीक़त तोखे तस्लीम करणी पवंदी ऐं इन जे सच खां तूं कॾहिं बखियूं नथो फेरे सघीं। ॾिठो न साईं, ॾिसो ॼण मूं ते एहसान बि जताए। तव्हां ॾिठो न, तव्हांजो पुटु मूंसां ॻाल्हाइण जे लाइ तयार ई न आहे। मुंहिंजो ज़िक्र निकितो, इहा ॻाल्हि हुनखे न वणी ऐं ॾिठो कीअं हलियो वियो। तूं को बि फिक्र न कर। वक्त सां गॾोगॾु शहरोज़ इन हक़ीक़त खे तस्लीम करे वठंदो, छो जो हाणे तूं हुनजी माउ जे बराबरि आहीं। अचे चिबड़ा खान, मां तुंहिंजे लाइ मानी दिया बिस्मिल्लाह करे मानी खा। बिस्मिल्लाह कर चिबड़ा खान। मां सम्झां थो तुंहिंजे जज़्बात खे। तकलीफ़ुनि में आहीं, मूंखे बि ॾुख थिए पियो, पर रुगो ॾुखनि सूरनि में वेही वेंदे त कमज़ोर थी वेंदे। पंहिंजी उमिरि खे बि ॾिस। अलाह मालिक, तूं बिस्मिल्लाह करे मानी खा। रब चङा थी। बिस्मिल्लाह कर, मुंहिंजो चवण बिस्मिल्लाह। हिन कमरे में बि ॾाढी गुसट आहे। जे तूं इजाज़त ॾीं त मां तोखे पंखो खोले। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।